अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफ़ुर रहीम सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। भलारी रात भलारे पिड़ते भलारन जो इज्तिमा हुआ। अल्लाह जा शुक्राना है जो इन भली रात में भलन सां गॾु भलियुनि घड़ियुनि में रब असांखे भी शरीक कयो आहे। अल्लाह करे शल हिन रहमत भरे मेड़ा के मझा असीं भी रहमत जो झोलियूं भरे मोटूं। अल्लाह जा लख शुक्राना जे असांखे मदीने वारे साईं जो गुलाम बनायो आहे। चल जाना है या बड़ी मुसीबत लगी है। अल्लाह करीम शाल असां सभिनी के मदीने वारे जी गुलामी में जियारे गुलामी वारो मौत नसीब फरमाए। असां खुशबख्त ऐं खुश नसीब आहियूं जो असां के नबी एड़ो मिलियो आहे जेको नबियन जो भी सरदार आहे। जंहिंजे शान के जंहिंजे मान ऐं मकाम के ॾिसी क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह जा नबी भी रिश्क कंदा। जॾहिं मुझो सोहणो हबीब मकाम महमूद ते साए रंग जो जुब्बो पाए जेॾी महिल ईंदो यकसूनी नबी हुल्लतन खदरा साईं फरमाइनि था मुझो रब पाण मूंखे सब्ज रंग पोशाक पाराईंदो। जॾहिं साओ वॻो पाए मकामे महमूद ते मुझो लजपाल नबी ईंदो त पूरे महशर जे मैदान में का ज़बान खाली न बचंदी। हर ज़बान ते मुझे दिलबर मोहम्मद जी तारीफ़ ऐं वाखाण। को नबी सोने जे सूह जी वाखाण कंदो
को नबी सोने जे इखलाकन जी तारीफ कंदो, को नबी जे मिठड़ी गुफ्तगू जी वाखाण कंदो, को नबी जी ज़ात के साराहींदो, को हुजूर जे सिफ़ात के साराहींदो, को नबी जे बच्चन के वाखाणींदो, को नबी सोने जी इज्जत अज़मत रिफ़त बुलंदी के वाखाणींदो। का ज़बान वांदी न हुंदी जे ज़बान ते मदीने वारे जी तारीफ न अल्लाह जा शुक्राना है जो असा के रब दुनिया में ही असा जे ज़बानन के मुस्तफा जी तारीफ ते हेराई। हीरे जी हेर न लहंदी आ असांखे असांजे अमड़ भी आ सुती ॾिनी, असांजे अबे भी इहो सबक सेखारियो, असांजे मुर्शिद भी इहो दर्स पढ़ायो त मदीने जी वाखाण करणी आ, मदीने वारे जी साराह करणी आ। ऐं हिन मिस्कीन जो भी तव्हां सभिनी खे इहो सबक आ। घर में वेहो, बच्चन सां वेहो, घर वारी सां वेहो, ॾह ॻाल्हियूं ॿियूं कंदो पर हिकिड़ी ॻाल्हि हीअ बि ज़रूर कजो। कंदो कहिड़ा कहिड़ा कंदा? घर में वेहो, यारनि सां वेहो, दोस्तनि सां वेहो, बस जे सफ़र में हुजो, रेल गाॾी जे सफ़र में हुजो, पासे वारे सां हिकिड़ी ॻाल्हि त महबूब जी वाखाण जी कंदा। जंहिंजी ज़बान मदीने वारे साईं जे वाखाण ते हिरियल आहे न, वो क़यामत जे ॾियारे भी तारीफ़ कंदो त उनजी तारीफ़ क़बूल पवंदी। पर जेके हिते नथा कनि, हुते वाहिदुल क़हार जो डंडो ॾिसी हर को तारीफ़ कंदो। रब फरमाईंदो क़बूल ईंदुसि उन्हनि जी जेके हुते बि कंदा हुआ, हिते बि कनि था, ऐं जेके हुते न कंदा हिते मोचड़ो ॾिसी था कनि। कुबिलत अला मन कुबिलत व रुद्दत अला मन रुद्दत। हिकिड़नि जी तारीफ़ क़बूल थींदी, हिकिड़नि जी रद्द कई वेंदी, मोटाई वेंदी, वापसि कई वेंदी। अलाह कंदो त हिन आशिकनि जी तारीफ़ हिते बि क़बूल आहे, हुते इहा पंहिंजी आदत बणायो, इहा पंहिंजी आदत बणायो जो तव्हांजी ज़बान ते मदीने वारे जी वाखाण हुजे। भला हूअं नथी अचे त को हिकिड़ी नात यादि करे छॾे। वेठा त पिया या ना पिया सुभान अल्लाह। छो मदीने वारे साईं जी वाखाण करण या अल्लाह जी आदत आहे, या अल्लाह जी सुन्नत आहे। जॾहिं रब नबीयनि जा रूह ख़लकिया त उन्हनि सां मदीने वारे जी तारीफ़ कयईं, इंसाननि जा रूह ख़लकियईं उन्हनि सां मदीने वारे जी वाखाण कयईं। मलाइक पैदा कयईं त मलाइकनि सां मदीने वारे जी वाखाण कयईं। अर्श ख़लकियईं त अर्श जे पेशानी ते मुस्तफा जो नालो लिखी छॾियईं। जन्नत पैदा कयईं त जन्नत जे वण वण ते, पन पन ते, जन्नत जे दर दर ते, कुंगरे कुंगरे ते मुस्तफा जो नालो लिखी छॾियईं। नबी दुनिया ते मोकिलियईं त हर नबी के हुक्म ॾिनई त नबीओ पैगंबरो माण्हुनि खे ॿियूं तकरीरूं वाइज़ भली ॿुधायो, पर कॾहिं त मुंहिंजे यार जी वाखाण बि करे ॿुधाईंदा कयो। इन सिलसिले में या अल्लाह जी आदत चो या अल्लाह जी आदत ऐं अल्लाह ताला जल शान जो जेके आदात पाक आहिनि उहे बदिलियूं न आहिनि।
अल्लाह ताला पंहिंजे नबीअनि सां वलीअनि सां सिद्दीक़नि सां पंहिंजे मलाइकनि सां पंहिंजे नूरानी मखलूक सां मदीने वारे जी वाखाण करे ऐं हिन उम्मत जे लाइ सुन्नत इलाही अपनाई त हो जिते वञो मदीने वारे जी वाखाण कंदा कयो। सुभान अल्लाह। अज इन सिलसिले में मां हिकड़ी हदीस तव्हांखे ॿुधाईंदुसि, पर हिकड़े शर्त सां। कबूल कंदो? शर्त मञंदो? शर्त इहो आहे त पंहिंजे दिलयुनि खे मूडे मुतवजे कयो, गौर ऐं फिक्र सां। बस हिकड़ी हदीस पढ़ंदुसि, थोड़ा कणा थाली में भला। दिलियूं हाज़िर आहिनि? तवज्जो मूडे आहे। हदीस जेका हाणे बयान थो कयां, हिलियतुल औलिया जिल्द 3 सुफ़ो नंबर 375। ॿियो किताब अस-सुन्नह इब्न आसिम जो जिल्द 1 सुफ़ो नंबर 306। टियों किताब अल-खसाइसुल कुबरा जिल्द 1 सुफ़ो नंबर 23। ऐं चौथों या पंजो किताब है अल-मवाहिबुल लुदनिया जिल्द 2 सुफ़ो नंबर 404। हदीस जो राविया हजरत अनस बिन मालिक रज़ियल्लाहु ताला क़ाल क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हजरत अनस बिन मालिक जो चवे त अल्लाह जे रसूल सोने महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन मूसा इब्न इमरान अलैहिस्सलाम कान यमशी ज़ात यौमिन फी तरीक़। मूसा कलीमुल्लाह रस्तो ॾेयूं वञे पियो, वाट ॾेयूं वञे पियो। अल्लाह जो नबी वाट में हुयो। फनादाहुल जब्बार जल्ल जलालुहु। पो जब्बार जल्ल जलालुहु रब्बुल आलमीन जल्ल शानुहु हजरत मूसा के सॾु कयो। या अल्लाह जो सॾु, या मूसा फल्तफत यमीनन शिमाल फलम यजिद अहदा। जेॾी महिल ओचितो जो सॾु थियो न, सॼे ॾिठई केरु कोन्हे, खॿे ॾिठई केरु कोन्हे, पुठो ॾिठई केरु कोन्हे। ॾिसण वारो सॾण वारो केरु नज़र न आयो। सॾु ॿुधई पर सॾण वारो नज़र। सॾु त मूंखे थियो, नालो त मुंहिंजो वरितई, पर सॾण वारो नज़र न आयो। हेॾे होॾे निहारे ऐं फलम यजिद अहदा, को बि नज़र न आयो त छोड़ियो, वरी अॻिते हलियो जाने वञे पियो। सुम्मा नादाहु सानिया, वरी ॿियो भेरो सॾु थियो, या मूसा। वरी ॾिठई सॼे खॿे अॻियों पोयों नज़र केरु कोन आयो। वरी अॻिते हलियो। तुम नूदिय सालिसा, वरी टियों भेरो सॾु थियो, या मूसा इब्न इमरान, ए मूसा पुट इमरान जा बीही वञ। बीही रहियो। चई सॾण वारा केरु आहिनि? तुंहिंजे सॾ ॿुधण सां
मुझी दिल जी धड़कन वधी वई आ ए सगण वारा तू के रही आवाज आयो अनल्लाह मा अल्लाह होया ला इलाहा इल्ला अना मुखा सवा जो को माबूद नहीं ए मूसा मां तुझो रब आया तुझो मालिक आया मौला वाट वींदे सदक या थई कुर्ब जा सुभान अल्लाह वकल्लम अल्लाह मूसा तकलीमा अल्लाह ताला मूसा सा ॻाल्हायो ऐं अल्लाह जी आदत रब जो कुरान तो फरमाए वमा कान लिबशरिन अन युकल्लिमहुल्लाह के बशर जी या मजाल नहीं के बशर में या ताकत नहीं के इंसान में हुआ कुव्वत नहीं जो अल्लाह उन्हें सा ॻाल्हाए रब के सा न ॻाल्हाईंदो आहे के बशर सा के इंसान सा अल्लाह न ॻाल्हाईंदो आहे इल्ला वहयन या त वही जे ज़रिए ॻाल्हाईंदो आहे जिब्रील मोकिलींदो आहे फ़रिश्तो मोकिलींदो आहे फ़रिश्ते जे ज़रिए ॻाल्हाईंदो आहे ओ मिन वराए हिजाब या त पर्दन जे पोयां ॻाल्हाईंदो आहे कीअं ॻाल्हाईंदो आहे मिन वराए हिजाब पर्दन जे हिजाब जे पोयों गोली ॻाल्हाईंदो आहे ओ युरसिल रसूला या त पंहिंजो को रसूल पंहिंजो को कासिद मोकिलींदो आहे तव्हां असां सां कंहिंसां बि रब न ॻाल्हायो आहे न ॻाल्हाईंदो न असां में जुरत आहे न असां में उहा सलाहियत आहे जो रब असां सां ॻाल्हाए सघे न वरी रूबरू न पर्दे जे पोयां असां करीम मोकिलियो मदीने वारो रब सां ॻाल्हाईंदो हो मूसा पर्दे जे पोयां मोहम्मद बिना पर्दे जे अर्श ते वञी रब सां ॻाल्हियूं कई जे महबूब रब सां ॻाल्हायो उहो पुनल असां ॾे रब मोकिलियो हे इंसानो मता तव्हांखे ख़्याल अचे त अलाह असां सां बि ॻाल्हाईंदो तो में या थूम ही कोने जो रब तो सा ॻाल्हाए तो में उहा सलाहियत कोने जो तू अल्लाह जो आवाज़ ॿुधी सघीं उन्हें जे लाइ सलाहियत खपे कुदरत खपे कुव्वत खपे जेका रब जी आवाज़ खे ॿुधे उहा कुव्वत अल्लाह जे नबी में रसूलन में हूंदी आहे उन्हनि सां अल्लाह ॻाल्हाईंदो पर कॾहिं वही मोकिलींदो आहे कॾहिं पर्दे जे पुठियां ॻाल्हाईंदो आहे हाणे जो हज़रत मूसा अलैहिस्सलाम पे वञे न रस्तो ॾेयूं हदीजा लफ़्ज़ ॿुधई त किथे हुयो न के मस्जिद में हुयो न तूर सेना जबल ते हुयो न मस्जिद अक्सा में हुयो न बैतुल मक़दस में हुयो न बैतुल मामूर में हुयो मूसा रस्ते में हुयो ऐं रब सॾु कयो टे भेरा ऐं जेॾी महिल पुछई त ॻाल्हाइण वारा केर आहीं आवाज़ आयो ए मूसा मां रब आहियां ॻाल्हाइण वारो तुसां अॼु आम को इंसान नाहे को जिन को मलाइक नाहे ए मूसा मां तुंहिंजो रब आहियां तोसां मां रब थो ॻाल्हायां कुर्बान वञे नबीअ जो शान केॾो वॾो आहे नबीअनि जो मान मर्तबो केॾो आला ऐं बाला आहे जिन सां अल्लाह पाण ॻाल्हाईंदो आहे अनल्लाह ला इलाहा इल्ला अना मां अल्लाह आहियां मुखां सवा ॿियो को बि इबादत जे लाइक़ नाहे कंहिंजी पूॼा न कबी कंहिंखे सजदो न कबो कंहिंखे मबूद न तस्लीम कबो जे काइनात जे अंदर मबूद आहियां त मां अकेलो अकेलो रब ई नबी सवा लख थी सघनि था पर रब हिकिड़ो ई रब चो मालिक हिकिड़ो ई मालिक मबूद हिकिड़ो ई मबूद जेको नबीअनि जो मबूद
वो उम्मत जो महबूद आ तो वो तुझो मुझो भी महबूद हिकड़ो हिक है हिक है हिक दी दिल को सिक है हिक है हिक है हिक है ओ हिक कूंजे कोई तू कर जाने अल्लाह हिक कूंजे कोई तू कर जाने यो काफर ते मुशरिक है हिक है हिक है हिक है ज़बान चुप न रहे सभई गॾिजी चओ हिक है हिक है हिक है हिक दी दिल को सिक है हिक है हिक है हिक है अल्लाह हिक कूंजे कर जाने वो काफर ते मुशरिक है हिक है हिक है हिक है टिकण कूड़ी पया चलो असां यूं मुवहिद हे त मुशरिक हैं हली आ त तौहीद तोखे मां सेखारी के चवे अल्लाह के सजो डीजल जे मथा मुश्किल अचे त पूरी फौज के सदे बिलाल जरदारी के सदे वो जो पान जेल में हाने निकतो आ उन्हें के सदे तो मुझी मदद कयो हजारन के सदे ऐ सदे तसा तौहीद सिखणी थई तसा सुन्नी का सिख तो तौहीद छा सुभान अल्लाह रब फरमायो अल्लाह ला इलाहा इल्ला अना ए मूसा मां हिकड़ो ही मबूद आया को भी मुझो शरीक नाहे फकाल लब्बैक 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 फखर लिल्लाहि साजिदा मूसा बुधो तो मुझो रब तो सदे अल्लाह जो नबी रस्ते ते सजदे में गिरी जी चवाए जी चवाए जी चवाए मुझा रब जी चवाए मुझा रब जी चवाए वाटो इंदे कुर्ब कयो थई कने त तूर सेना ते घुराए 40 ॾींहं चिल्लो कमाए पो पियो चई त 30 ॾींहं रोज़ा रख 30 ॾींहं रोज़ा रखियम वरी चई त अञा 10 ॿिया वधाए चिल्लो पूरो कर 40 ॾींहं तूर सेना जबल ते इबादत कयम रियाज़त कयम रोज़ा रखियम पो पंहिंजी मिठड़ी गुफ्तगू सां ॻाल्हाई अॼु त वाट वींदे कुर्ब कयो थई अॼु त का ॻाल्हि का राज़ जी आहे जेका जो वाट वींदे सुभान अल्लाह मुझा दोस्तों हजरत मूसा फखर लिल्लाहि साजिदा अल्लाह जे हुजूर में सजदे में गिरी सजदो सिर्फ रब के कबूल के पीर के वली के नबी के मज़ार के जे मज़ार वारे वली के सजदो न कबो आ ओ सुन्नी असां जो अकीदो आ असां जो ईमान आ त ही पेशानी ही सिर झुकंदो त हिकड़े अल्लाह जे अगियां जो खैर के सजदो करणो हराम आ सुभान अल्लाह जेडी मल सिर सजदे में रखई हजरत मूसा इज्जत ताज़ीम खातिर सजदे में गिरी पियो जेडी मल रब जी गुफ्तार बुधई फकाल इरफा रअसक या मूसा आवाज आयो तो मूसा पंजो सिर सजदे मां मथे कर सिर
मां मथे खणो जिन फरफा रसहू पो हजरत मूसा पंहिंजो सिर सजदे मां मथे खयो फकाल या मूसा हाणे हेसी ताईं हदीस जूं रुगे 5 सिटूं पढ़ियूं तम पर इन्हनि में भी 4-5 दफ़ा अल्लाह ताला जो सॾु थियो आहे मूसा खे नालो वठी या मूसा या मूसा या मूसा बिन इमरान। पूरो कुरान पढ़ो किथे भी मदीने वारे के रब नालो वठी न सॾियो आहे। जैसा प्यार हूंदो आहे वधीक मोहब्बत हूंदी आहे उन्हें महबूब के नालो वठी न सॾिबो आहे। इहो त दुनिया जो दस्तूर आहे। हाणे मिसाल तव्हां मूंसां मोहब्बत रखो था तव्हांजी दिलि चवंदी मूंखे सॾु कयो साईं करमुला जी मां त लाइक़ न आहियां मां त तव्हांजे जुती जे दज़ जे फतल बि न आहियां तव्हांजी मोहब्बत आहे। को सॾींदो आहे दिल पर को चवंदो आहे साईं को चवंदो आहे प्यारा को चवंदो आहे मुर्शिद छो त मोहब्बत जैसा हूंदी आहे घणी मोहब्बत हूंदी आहे उनखे नालो वठी न सॾिबो आहे। महबूब खे चइबो आहे ओ ढोलण ओ प्यारा ओ राणा ओ कुंडल ओ मुंहिंजा साईं ओ मुंहिंजा वाली ओ मुंहिंजा प्यारा ओ मुझा सजन ओ मुझा सोना ओ मुझा ढोलण। कुरान सजो पढ़ बिला तशबीह बिला मिसाल किथे भी कुरान में रब इए न चयो आ नालो वठी या मोहम्मद या अहमद चई न सॼो आ पर जिथे भी सॼो आ या अय्युहन नबी ओ गैब जे खबरन ॿुधाइण वारा या अय्युहर रसूल ओ मुझा मोकलियल प्यारा किथे तो फरमाए यासीन ओ सरदार किथे तो फरमाए ताहा ओ चोटी जा चंद्र किथे तो फरमाए या अय्युहल मुज़म्मिल या अय्युहल मुदस्सिर। तो मुस्तफा करीम सा रब जो प्यार ही निरालो आ। मूसा बिशान वारो आ ईसा बिशान वारो आ ज़करिया यहया बिशान वारो आ पर कुरान फरमायो या मूसा कुरान फरमायो या ईसा कुरान फरमायो या ज़करिया बशिरुका बेगुलामिन इस्मुहु यहया कुरान फरमायो या यहया खुज़िल किताब बिक़ुव्वा हर नबी के नालो वठी सजई मदीने वारे के लक़बन सा प्यार भरे अंदाज में सजई। हज़रत मूसा सिर सजदे में आ रब फरमायो से इरफा रअसक या मूसा बिन इमरान ए मूसा पुत्र इमरान जा सिर सजदे मां मथे कर फरफा रअसहु हजरत मूसा पंहिंजो सिर सजदे मां मथे कयो रब फरमायो फकाल या मूसा इन अहबब्त अन तस्कुन फी ज़िल्ल अर्शी यौम ला ज़िल्ल इल्ला ज़िल्ली या मूसा कुन लिल यतीम कल अब्बिर रहीम। ओ मूसा जे चवी त क़यामत जे ॾियारे जे ॾियारे ते को पाछो न हूंदो मुझे अर्श का सवा मु रब जे ज़ात का सवा बियो को सायो न हूंदो उन्ने दिहाड़े जे चवी त मु रब जो सायो मिलई मुझे अर्श जो सायो मिलई त यतीमन जे लाए इए बणजी वञ जीअं अबो पंहिंजे बच्चन सां प्यार कंदो आ।
ए मूसा जे अर्श जो सायो खपई त यतीमन सां बाझ कर यतीमन जे लाइ ये प्यार पाबो ये मेहर मरवत मोहब्बत सा यतीमन सा पेश अच जिए अबो पंजे बच्चे के प्यार दींदो पुट समझे गा अल्लाह जो फरमान ता समझो हां यतीम पुट केड़ो आ जो पीउ गुज़ारे वञे ना बालगा त बालग थियण ताईं इहो पुट यतीम आ न्याणी जो पीउ मरी वञे त उन न्याणी जी जेसी ताईं शादी नथी थिए तेसी ताईं इहा न्याणी यतीम आ यतीम पुटड़ो हुजे यतीम न्याणी हुजे उन सां ईअं प्यार कर ईअं उन सां शफ़क़त सां पेश अच जीअं पंहिंजे ज़ाती बच्चे सां प्यार सामो पंहिंजो पुट बि अचई सामो यतीम बि अचई त जीअं पंहिंजे बच्चे सां प्यार कंदो ई ईअं यतीम सां बि प्यार कर क़यामत जे ॾियारे रब तोखे पंहिंजे अर्श जे साये में बीहारींदो तो सल्लल्लाहु अलैहि वकुन लिल अरमलते कज़ौजिल असूब ओ मूसा जे चवी तो अल्लाह जे अर्श जो सायो मिले त पोइ हीअं कर जो जेका रनड़ औरत उन सां ईअं शफ़क़त ईअं उन जी ख़बरगिरी कर जीअं मुड़ुस पंहिंजी ज़ाल जी ख़बरगिरी कंदो आहे लटो कपिड़ो अटो अझो उन जी संभाल लहंदो आहे पर हिकिड़ी औरत वीचारी जंहिंजो मुड़ुस मरी वियो उन जो संभालदार मरी वियो उन औरत खे हाणे ॿियो को सहारो नाहे उनखे सरबो आहे बेवाही छा सरबो आहे जंहिंजी का वाह न हुजे औरत जे लाइ मुड़ुस उन जी वाह पर जंहिंजो मुड़ुस मरी वियो या औरत बेवाही आहे ए मूसा अहिड़ी बेवाही औरत जी संभाल लो उनखे मानी या पाणी या लटो ईद बरात ते उन रनड़ औरत जी संभाल लो क़यामत जे ॾियारे रब जो सायो मिलंदो ॿ कम कयो यतीमन जी परवरिश कयो बेवाहिन औरतुनि जी संभाल लो त क़यामत जे ॾियारे में रब करीम तव्हांखे अर्श जो सायो मिलाईंदो ऐं अञा टियों कम बि आहे रब फरमायो से या मूसा बिन इमरान इरहम तुरहम ए मूसा पुत्र इमरान जा रहम कर तो ते रहम कयो वेंदो रहम कर गरीबन ते रहम कर मिस्कीनन ते रहम कर मजदूरन ते रहम कर हारियन ते रहम कर पंहिंजे ज़ेर दस्तन मुलाज़मन ते रहम कर ओ अदा जानवरन ते रहम कर जीतन ते रहम कर पखियुन ते रहम कर ज़मीन वारन ते रहम कर फज़ाउन में हलण उॾण वारन ते रहम कर त तोते अल्लाह रहम कंदो पुट इहो आसमानी सॾु आहे आसमानी नसीहत आहे मूसा कलीमुल्लाह समझो था या नथा समझो ध्यान मुंहिंजे आहे रब फरमायो से ए मूसा ओ मूसा जहिड़ी कंदे तहिड़ी भरींदे
ये लफ्ज़ जी असां वटि सिंध में हिकिड़े पहाके तौरु इस्तेमाल थींदा आहिनि जहिड़ी करणी ये असांजा जेके वॾा पहाके इहो मूसा जो हुकुम हुयो जेड़ी कंदे तेड़ी भरींदे जेड़ी पोखींदे तेड़ी लुड़ंदे चाई कंदे त चंगो बदलो ॾिसंदे बुराई कंदे त उन जो नतीजो बुरो ॾिसंदे बबुड़ पोखे पेर न खाईंदे कंडा पोखे गुल न सिंघंदे जव पोखे कणक न लुणंदे चंगाई जो बदलो चंगो ॾिसंदे बुराई जो बदलो बुरो ॾिसंदे ओ अदा ओ भाउ हे आसमानी पैगाम हे अल्लाह जो फरमान जेको पंहिंजे पाक नबीअ मूसा कलीमुल्लाह के वाट वेंदे रब जो हुकुम पियो मिले सुभान अल्लाह अगते रब फरमायो से या मूसा इब्न इमरान नब्बे बनी इस्राइल अन्नहु मन लकियनी वहुव जाहिदुन लिमुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अदखलतुहुन नार वलो कान इब्राहीम खलीली व मूसा कलीमी पुत्र हाणे थव कम जी गाल ध्यान मुड़े कयो अल्लाह तो फरमाए या मूसा इब्न इमरान ए मूसा पुत्र इमरान जा 90 बनी इसराइल पंजे बनी इसराइलन जी पंजी कौम के मुंजी खबर बुधाए मुंजो न्यापो दी कौम के मुंजो न्यापो दे अन्नहु मन लकियनी वहुव जाहिदुन लि मुहम्मद जेको मुहम्मद मुस्तफा सा इनकार एतराज लड़ाई झगड़ो करे मुहम्मद के न मने मुहम्मद मुस्तफा जो बेफरमान थे मदीने वाले जो बेअदब थी मूरे आयो तो मां जरूर उनके जहन्नम जी बाह में साड़ी जरूर उन्हें के दोज़ख जी बाह में साड़ींदुस वलो कान इब्राहीम खलीली भली खणी मुझो दोस्त इब्राहीम हुजे भली खणी व मूसा कलीमी भली खणी मुझो मूसा कलीमुल्लाह हुजे पर जे मोहम्मद के न मञंदो त मां दोज़ख में विझंदो सांस भली खलील हुजे भली कलीम हुजे जे मोहम्मद के न मञई त उन जो ठिकाणो दोज़ख दे हूंदो वॾी ॻाल्हि भली खणी मुझो खलील इब्राहीम भली खणी मुझो कलीम मूसा पर जे मुझे मोहम्मद के न मञई मुझे मोहम्मद सा दिल न लातई मुझे मोहम्मद सा झगड़ो कई उन जो शान न मञई उन जो दर्जो न मञई उन सा जाहिद थी बीठो उन जो इनकार करण वारो थी बीठो मोहम्मद मुस्तफा जे इज्जत ऐं अज़मत रिफ़त ऐं बुलंदी जो इनकार करण वारो थी बीठो त उन के जरूर जरूर जहन्नम में उछलायो भली खणी शान वारो नबी छो न हुजे भली खणी केडी बि अज़मत वारो छो न हुजे पर जे मुझे महबूब के नथो मञे त मां रब कोन परचंदो हां पुट जेको टके जो माण्हू तो उते खसीस माण्हू वो उथी नबी सोने जे शान में घट वधो ॻाल्हि इंटरनेट ते फेसबुक ते ॾिसो हिकिड़ा शोधा शरीर माण्हू जिनजी का टके जेतिरी अहमियत ऐं हैसियत न आहे उहे बि अलाए कहिड़ा लफ़्ज़ था बि ॻाल्हाइनि हिकिड़ो मुल्लो जेको पघार ते थो पेट पाले पघार ते चंदे जे पैसनि ते टुकुर मानी जो पिन जो थो खाए उहो बि चए थो नबी असां जहिड़ो हुयो उहो चए थो नबी असां वांगुरु हुयो
मुल्ला तुझी हैसियत छाए, तुझी अहमियत छाए, तुझो आही पिन जे टुकर ते पलजण वारो तुझी इहा होद, तुझो इहो पंजो मकाम। मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि काल हजरत मूसा के जरे इयो रब जो पूछई मोहम्मदुन या रब्बल इज्जत, ओ मुझे इज्जत वारा रब, ओ मुझा मालिक बुधाए त सही ओ मोहम्मद केरा, ओ मुझा सोना हबीब उन हबीब जो मुखे ता कराए वमन मुहम्मदुन, मौला मुखे बुधा वो मोहम्मद केरा। काल या मूसा, रब फरमाए उसते ए मूसा व इज्जती व जलाली मा खलकतो खलकन अकरम अलैया मिन्हु। ए मूसा मखलूक पैदा किया, पैदा किया मखलूक में को मोहम्मद मुस्तफा जेड़ो मुंह वट इज्जत शान वारो ना। अञा न समझो, अञा न समझो, ताके सोले लफ्जन में समझाया। रब फरमायो से ओ मूसा कोई मिसल नहीं मदनी दी, कोई मिसल नहीं मदनी दी, चुप करे मेरे अली इथे जा नहीं बोलन दी, चुप करे इथे जा नहीं बोलन दी। मा खलक़तु खल्क़न अकरम अलैया मिन्हु। ए मूसा मुझी सारी मखलूकात में, मुझी सारी कायनात में मुझे मोहम्मद जेड़ो मुंह वट ॿियो को इज्जत वारो आहे। शान में, मान में, मर्तबे में, बुलंदी में, ऊंचाई में, करामत में, शफात में, मौजूदन में, उम्मत में, अहल बैतन में, घराने में मोहम्मद जेड़ो मुंह वट ॿियो को इज्जत वारो आहे। कोई या कलीमुल्ला, कोई या खलीलुल्लाह, कोई या कलीमुल्लाह, कोई या खलीलुल्लाह। जात सभनी में सोने मोहम्मद जी भलारिया, तड़पंदो सोई सजण लाए मेरे सारिया, मुझे महबूब के सारो ही जहान हले, मुझे करीमन सदके सारो ही जहान हले, मुझे सरवर सभनी ते कई सतारिया, मुझे आका सभनी ते कई सतारिया। तड़पंदो सोई सजण लाए मेरे सारिया, मुझ महबूब के
तहकीक जे अंदर मुझी मखलूकात जे अंदर मुझे मोहम्मद जड़ो मुंह वट पियो को इज्जत वारो आहे। अल्लाह चवे त पूरी मखलूकात में मोहम्मद जड़ो बियो ना है। मुल्लो गासलेटी चवे त नबी असां वांगुरु आहे। बुढ़ी मरण खपेस न ये लफ्ज चवंदे बुढ़े के शाख में न सिंधु नदी मता पलीत थी वने के गटर में बुढ़े मां हर बोल के तनकीद कोन कनो पर मुझो या सड़ंदो आ जरे मुझे नबी के को पाण जड़ो चवे मुझे दिल के बाह लगे जे वस में हुजे त कर समझो दा मुझा लफ्ज ता मुझे दिल जी गाल मुरीद बचायो मुझा समझी जो सल्लल्लाहु अलैहि ओ मुनकिर मदनी जा हणे एडो मगज़ न में कुरान खणी एडा कूड़ा कसम न खण ओ मुनकिर मदनी जा तू पाण रुलियो आई पर राज रुलाई थो हितों जो केस कराची में भगवा रुलाए 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 ओ इस्लामाबाद नबी जो जुलूस हराम आ नबी जो जुलूस शिरक आ बाकी डीजल जो जुलूस जेको आयो वरी कोई दा यो जुलूस केड़ी आयत मां साबित कई केड़ी हदीस मां साबित कई मुके यो तो बुधा मुल्ला जो जुलूस कढण जायज़ आ बाकी मदीने वाले साईं जे खुशी में ओ कुरान तावीलू करे ऊंधियूं खणी माण्हू मुझाया तई कुरान पिटिया पुजंदई को पवंदी मथे ते पढ़ण कुरान पिटिया पुजंदई को किरंदई मथे ते पढ़ण ओ मुनकिर मदनी जा हाणे हेॾो मगज़ न हण तूं कच्छ में कुरान खणी एॾा कूड़ा कसम न खण ओ यारी खां यको रोकी खणी कांग हलाल कई को रोकी खणी कांग हलाल कई तो ही दजी तो के आ वडी अंदर लगी उण तुण ओ मुनकिर मदनी जा ओ मखलूक के मुशरिक चई तुझी ठोड़ ठरी पे सीमा हो मुतहलीक मथा कूड़े जे मथो न कूड़न त मगज़ में ख़ारिश थींदा मखलूक के मुशरिक चई तुझी ठोड़ ठरी पे चमी खैर काकी न घुरो पर पिनण में तू हण खण
नबियन वलियन के मुर्दो तो चमी मोगा नबियन वलियन के मुर्दो तो सही मोगा बकवास इया बंद कर ये मिट्टी जा ढेर चवण ओ मुनकिर मदनी जा आशिक जे दुरूद पढ़ने वने तू जो ऊथ फिरी आशिक जे दुरूद पढ़ने वने तू जो ऊथ फिरी साईं ते सलात पढ़ने केड़ो तू जो बटन था धन आशिक साईं ते सलात पढ़ने केड़ो तुंजो बटन था धन तुंजो धन केड़ो जो तुंजो दूत तो फिरे जो सल्लल्लाहु अलैहि रसूल कुरान पढ़ी तो पर नाने निड़िय खाए हलई कुरान पढ़ी तो पर ना हेठ निड़िय खालई थी तो बताए बतू मनु करम लाज चमन मनु मुझो मां सजण आया कोड़ी सुती तो प्यारिया है कोड़ी दवा भी प्यार भी है ना मां 10 से बारने के कोड़ी दवा वात में विझंदी है रब करे अंदर वारी बीमारी निकरी पवे जे बीमारी तो के अधमो करे दुआ ते मुरब पंजे नाले सा गड मोहम्मद जो नालो लिखी छडियो हां अरशद के जो नालो ना लिखल न के नबी जो न वली जो न के मलाइक जो न जिब्रील जो न मीकाईल जो कंहिंजो नालो न आहे लिखियल हिकिड़ो नालो अल्लाह जो ॿियो नालो मोहम्मद मुस्तफा जो हिकिड़ी रिवायत में हीअं आहे त अर्श ते लिखियल ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह व अलीयुन अखू रसूलुल्लाह ला इलाहा इल्लल्लाह समझी वियो मुहम्मदुर रसूलुल्लाह समझी वियो व अलीयुन अखू रसूलुल्लाह ऐं अली रसूलुल्लाह जो भाउ अलियत जो नालो अर्श ते नबी जे नाले सां गॾु आहे जन्नत जे दर ते बि लिखियल आहे अली जो नालो लिखियल आहे नबी जो नालो आहे या अली जो नालो आहे हां चओ सल्लल्लाहु अलैहि कतबतु इस्महु मा इस्मी फिल अर्श क़ब्ल अन अखलुक समावात वल अर्द वशम्स वल कमर बिअल्फ अल्फ सनतिन अर्श मौला ते पंज नाले सां ज़मीनुन जे पैदाइश खां 2000 साल अॻ में मदीने वारे जो नालो पंहिंजे नाले सां गॾु अर्श ते लिखाए छॾियो मूसा जो पुछो न त मौला मोहम्मद केर आहे मूसा खे रब पियो थो तारीफ़ कराए हदीस आहे को हले थी पई हदीस ॻाल्हि सम्झो था अल्लाह पाण थो तारीफ़ कराए मदीने वारे साईं जो कंहिंसां मूसा कलीमुल्लाह
अलैहिस्सलातु वस्सलाम सा रब जी ज़ात पई तारीफ कराए आसमानन ज़मीनुन जे तख़लीक़ खां 2000 साल अॻ में मुहम्मद करीम जो नालो मूं रब पंहिंजे नाले सां गॾु अर्श ते लिखाए छॾियो आहे न शान मदीने वारे आहे न मर्तबो मुझे आका हाँ सुभान अल्लाह चौ सल्लल्लाहु अलैहि रब फरमायो से या मूसा बिन इमरान ए मूसा पुत्र इमरान जा बुद्ध बुद्ध मोहम्मद जो वाखान ए मूसा व इज्जती व जलाली ए मूसा मुखे मुझी इज्जत जो कसम मुखे मुझे जलाल जो कसम इन्नल जन्नत मुहर्रमतुन अला जमी खल्की हत्ता यदखुला मुहम्मदुन व उम्मतुहु ए मूसा मुखे मुझी इज्जत जो कसम मुखे मुझे जलाल जो कसम त सारी मखलूक ते जन्नत तेसी हराम हुंदी जैसी मुहम्मद मुस्तफा आई उन्हें जा उम्मती जन्नत में न वेंदा हाय हाय मां ते ये लफ्ज पढ़ी मुझो तो यहाँ ठरी पियो यार वणंदो आ त यार जो पार बि वणंदो आ न यार जे पासे जी हवा लगंदी आ तॾहिं बि मज़ो ईंदो आ यार जे दर जो नौकर बि वणंदो आ अल्लाह तो फरमाए ए मूसा मुखे मुझी इज्जत जो कसम मुखे मुझे जलाल जो कसम त मुझी मखलूक ते जन्नत हराम हुंदी जैसी मुहम्मद मुस्तफा आई उन्हें जी उम्मत जैसी जन्नत में उहे न वींदा तेसी तई आदम जन्नत में न वींदो नूह जन्नत में न वींदो इब्राहिम जन्नत में न वींदो मूसा जन्नत में न वींदो यूनुस यूसुफ सुलेमान बिन दाऊद जन्नत में न वींदा ईसा रूहुल्लाह तेसी जन्नत में अग में मुहम्मद हुंदो उन्हें जे पोया मुहम्मद जा उबदार उम्मत वारा भाग तई भला करनी भाग तई भला मदीने वारा जा उम्मती भाग तई भला नबियन ते मखलूक ते तेसी जन्नत में पैर न पाईंदा जैसी मुहम्मद सा गद ही गुलाम जन्नत में पैर हां आहे न हुजूर जे सदके मेहरबानी हां साईं तो साईं है ना साईं जो तो शान ही निरालो है ना पर तू छो मदीने वारे जी गुलामी जेको मुस्तफा ते ईमान वांगुई लजपाल नबी जी जे गुलामी कयई त महबूब अकेला न वींदा तोखे पाण सां गॾु वठी वेंदा तोखे पाण सां गॾु सलायूं वींदा माणिक मिट संदो मुंहिंजो ऊंदाहीअ में सोजरो हशर वेल हिसाब में छॾे न वेंदो सारे सॾ कंदो मुंहिंजो गोयारो के धणी हशर वेल हिसाब में छॾे न वेंदो वाह बिटाई वाह रब जो रहमत हुजनि तुंहिंजे मज़ार ते हशर वेल हिसाब में छॾे न वेंदो सारे सॾ कंदो मुंहिंजो गोयारो के धणी
रब सॾु कंदो मुंहिंजा उम्मती हलिया 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 तोखे पाण सां गॾु वठी हलां पढ़ंदा कयो मूंखे वरी वरी न चवरायो वरी वरी मूंखे ताकीद न करायो तव्हांखे अलाह आकुर ॾिनो आहे मुस्तफ़ा जी नात पढ़ो सूरत कॾहिं न मटिबो अल्लाह जे अज़ाब खां बची पवंदो नात खान खे बाहि न साड़ींदी चओ जेको परवर पाक जो प्यारो आहे मुंहिंजो साईं मदीने वारो आहे जेको सारे जग जो सारो आहे कोट मदीने वारो आहे ओ मतीअ खे कंडो पेरने में लॻे मुंहिंजे साईं खे थी ख़बर पवे सॾु करे त सॼणो जियो जियो चवे सॾु करे बेचारनि जो चारो आहे जेको सारे जग जो जगह जो सारो वारो गोट मदीने वारो मुख्तार नबी सरदार नबी उम्मत जो अजो आधार नबी गरीबन जो गमखार नबी गरीबन जो वसवारो सारे जग जो सारो वारो गोट रहबर जे सदके रहमत थियो हिन सभिनी ते करम थियो थिया फाल भला यूं भरम रहियो सवा कामिल जे जेको सारे जगह जो सारो वारो गोट मदीने वारो खैर नाथम शाह जी जामे मस्जिद में जलसो कल रात बयान थियो मदीने वारे साईं जी सिफ़त सना गायम तकरीर कंदे दिल में एड़ी तांग लगी चवां पियो हींअर मदीने हलियो वञा दिल की ॻाल्हि आहे यार जी ॻाल्हि कंदे कंदे शौक़ ज़ौक़ भरबो आहे दिल पई चवे चवां पियो अलाह टिकेट ॾिए त पंहिंजो हलियो वञा तकरीर करे जलसे खां फारग थी घर पहुतुसि मेड़ में सुतुसि पे अञा लेटुसि बिस्तरे ते हिकिड़ो मैसेज आयो के फ़क़ीर मैसेज कयो साईं मदीने कॾहिं ईंदो जो मदीने जे लाइ दिलि त हींअर ई तव्हांखे थी पर मीलाद जा जलसा पिया था हलनि वाइदा ॾिनल आहिनि चइजे हाणे जॾहिं बि मदीने वञो न मूं ते आहे ख़र्च बि मूं ते हा दिलि सची हुजे उम्मतीअ खे कंडो लगे साईं खे थी ख़बर पवे सॾु करे त जियो जी वेचारनि जो जेको सारे रब फरमायोसि मूसा तेसी जन्नत मुझे मखलूक जे मथा हराम हूंदी जेसी मुंहिंजो महबूब मुहम्मद न वञे
उन्हें जा तुम भी के जो मती है के जो मती के जो असा तो मदीने वाले को के जो सदाए को खणी के जो कुत्तो सदाए वणे न वणे तो पुने जो आए हां बस उन्हें दर ते किरी पऊं मन कबूल फरमाए या निस्बत जुड़ियल हुजे करम थियो आई थींदो काल मूसा आया हदीस हले पई काल मूसा वमन उम्मत मुहम्मदिन या रब ए परवरदिगार मुहम्मद जी उम्मत वरी केड़ी तेरी साल की मौला मुहम्मद केरा रब तारुफ कराए वरी हाने ॿियो सवाल तो पूछे अल्लाह फरमाए त मुहम्मद सां उम्मत बुन जी गॾु हूंदी न वरी पूछे तो मौला वमन उम्मत मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौला मुहम्मद जी उम्मत केरा उन जो गुण के वस्फूं उन्हनि जूं त के ॿुधाए काल उम्मतुहुल हम्मादून यहमदून अल्लाह सूदम व हुबूता व अला कुल्ली हाल ओ मूसा मुहम्मद जी उम्मत जी वॾी खूबी इहा अथई जो उहे हेठायुन ते लहंदा मथायुन ते चढ़ंदा त हीअं पिया चवंदा अल्हम्दुलिल्लाह 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 मानी खाईंदा चवंदा पानी पींदा कपड़ा पाईंदा शादी कंदा पुट ॼमंदुनि खीर मिलंदुनि नौकरी मिलंदनि ज़रूरत पूरी थींदनि हाजत पूरी थींदनि वाट वींदे जे मथाई ते चढ़ंदा चवंदा अल्हम्दुलिल्लाह जे हेठाई ते लहंदा चवंदा अल्हम्दुलिल्लाह या उम्मत मुहम्मद जो शिआर निशानी उन्हनि जो सिंपल उन्हनि जो अल्लाह करीम यो तारुफ बुधायो जो हरदम उन्हनि जे ज़बान ते हम्मादून अल्लाह जे हम्द करण वारा सुभान अल्लाह वयुतहिरून अतराफहुम उहे पंहिंजे बदन जे उज़वन जा छेड़ा पाक साफ रखंदा बदन जे उज़वन जा छेड़ा हथन जा छेड़ा बाहूं आहिनि मथे जो छेड़ो मुंहुं सिर टंगुनि जा छेड़ा पेर आहिनि यानी उहे वुज़ू करण वारा हूंदा वुज़ूअ में हथ धोंदा मुंहुं धोंदा मथे जी मख कंदा पेर धोंदा बाहूं धोंदा इहा उन्हनि जी निशानी हूंदी वुज़ू कंदा ए मूसा उन्हनि जे वुज़ूअ वारा उज़वा क़यामत जे ॾियारे चोॾीं जे चंड वांगुरु चिमकंदड़ हूंदा मुस्तफा जे गुलामन जी निशानी छा कंदा वुज़ू कंदा वुज़ू छा जे लाइ नमाज़ जे लाइ छो वुज़ू कंदा पुट इहा हे निशानी हुज़ूर जे गुलामन जी हाणे ॾिस न पंहिंजे हियांव ते हथ रखी तो में इहे निशानियूं आहिनि त चओ अल्हम्दुलिल्लाह भला जे न आहिनि त कोशिशि कर इहे शयूं पैदा थियनि न तॾहिं त मदीने वारे सां गॾु जन्नत ॾे हलंदे इन ॻाल्हियुनि ते अमल कंदे वुज़ू ठाहे ठाहे कयो वुज़ू चङी तरह सां कयो मथूं सीअ बि अचनि था पिया होशियार थिजो
मुनाफिक माण्हू जी थद थी अध ऐं आशिक जी थद ये वध न वधो वध हां सी छा कंदो उथी तहज्जुद पढ़बो उथी फजर पढ़बो उथी नमाज जेला नरम गरम बिस्तर के छड़े रब जे हुजूर में सजदो कबो या मुस्तफा जे गुलामन जी निशानी आ साइमून बिन नहारे ए मूसा मुहम्मद जे उम्मत जी निशानी आ थई जो दीह जो रोजा रखंदा व रुबानुम बिल्लैल रातन जो जागंदा बिस्तरे के छदे मुसले के आबाद कंदा सुभान अल्लाह बिस्तरो तो सब को वसायूं पियो आ पर यो कोसड़ो फासड़ो भी छडड़ो पवंदो हां आओ बाबा आओ सुभान अल्लाह साईं फरमाइन था अल्लाह फरमायो से ओ मूसा मुझे मुहम्मद जे गुलामन जी इया निशानी थई साइमून बिन नहार दीह जो रोजेदार रुबानुम बिल्लैल रातन जो शब बेदार जागण वारा तहज्जुद पढ़ण वारा आधी जो थी रब जो जिक्र करण वारा अल्लाह अल्लाह मुझी ही मेहरबानी हुंदी अकबल मिनहुमुल यसीर थोड़ी नेकी बीमार को कबूल करे तुझी उम्मत के 50 नमाज़ूं फर्ज कयूं दम न वो 5 पढ़ंदा त कबूल सुभान अल्लाह तुझी उम्मत के 40 ॾींहं रोजा रखना आहिनि ऐं 24 कलाकनि जो हिकिड़ो रोज़ो आ पर हू रुके ॾींहं जो रोज़ो रखंदा इहो बि कबूल राति जो खाईंदा पीअंदा घर वारनि सां उथंदा वेंदा मन ओ मूसा अकबल मिनहुमुल यसीर उन्हनि जी थोरी नेकी बीमार बि कबूल कंदुसि व उदखिलहुमुल जन्नत बिशहादत ला इलाहा इल्लल्लाह ओ मूसा उन्होंने जे भी कलमो पढ़ियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह जे भी कलमो पढ़ियो मार उन्हनि के जन्नत में दाखिल कंदुसि चो ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ए मूसा जी पियो कुछ भी न कन रुगे मरण जे टाइम ते यो कलमो एकड़ो भेरो पढ़न तो सुभान अल्लाह अल्लाह करे चल मरण मल आमीन अल्लाह करे चल मरण मल यो कलमो व्यापारी एकड़ो मरे पियो चन बिया कलमो पढ़ जे पियो ज़बान न थी वे पर हे गाल आई तो सोच तो कलमे ते ज़बान न थी वे तो कि व्यापार कंदोस दुकान ते ताराजी हिया कांटो
उन में ख़यानत कंदोस वो कांटो हिते लगो ज़बान न थी हिकिड़ो हुके जो मवाली हुजे वो पे मरे माण्हू वेठल पिया चवनसि ऐं चइबो न आहे जेको मरे न उनखे चइजे न त कलमो पढ़ो ईअं न तव्हां पाण पासे में वेही कलमो पढ़ो मन उन जी ज़बान भरी खुदा न खास्ता जे इनकार करे वेहे पोइ त उनजी हड़ी वई न तव्हां चओसि कलमो पढ़ो पोइ चए नथो पढ़ां छो त बीमारी जी हालत में आहे ख़बर न आहे छा लफ़्ज़ निकिरेसि तंहिंजे करे उनखे चओ न पर पासड़े में वेही तव्हां पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह पियो चढ़ कलमो पढ़ जे पे फूक अरे कलमो पढ़ जे फूक खिलो न बुढ़ी मरो खिलण जी ॻाल्हि आई मुसलमान मरे तो ऐं चए फूक फूक करे मरी वियो हुयो या खिलण जी ॻाल्हि अल्लाह करे छॾ असांखे बि कलमो नसीब रब खां दुआ घुरो डिॼो ख़ुदा जी बेनियाज़ी खां साईं फरमाइनि था हिकिड़ी रिवायत जेका हीअ मां पढ़ां थो पियो इन में न ॿी रिवायत में इहे लफ़्ज़ बचनि था त मूसा उहे राति जो मुंहिंजो ज़िक्र कंदा जीअं माखीअ जा मखा भुण 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 कंदा राति जो मूं ॾिठो आहे फ़क़ीरनि खे जीअं माखीअ जो मखो हुंगरूं कंदो आहे मुंहिंजे महबूब जा उम्मती राति थींदी माण्हू सुम्हंदा हू उथी अल्लाह जे ज़िक्र जूं हुंगारूं ॾींदा तवारूं कंदा अल्लाह 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 जॾहिं महिल मानो मुंहिंजो ज़िक्र कंदो आहे मां रब जे उन सां गॾु वेहंदो आहियां रब जो कुर्ब उन्हनि खे मिलंदो आहे फ़क़ीरो जेके राति जो वेही रब जो ज़िक्र झुंगारींदा अल्लाह रब फरमाए से मूसा या उम्मत हुंदी अकबल मिनहुमुल यसीर उन्हनि जो थोड़ी इबादत भी रब कबूल करे छॾींदुसि व उदखिलहुमुल जन्नत बिशहादत ला इलाहा इल्लल्लाह जेको कलमो पढ़ंदा उन कलमे जे करे मां रब उन्हनि खे जन्नत में दाख़िल कंदुसि काल फजअलनी नबिय तिलकल उम्मते हजरत मूसा पेसाख्ता रब के अर्ज करण लगो मौला इहा जे उम्मत जूं ये खूबियूं बुधायूं त इहा उम्मत मुंहिंजी बणाए इन उम्मत जो नबी मूंखे बणाए पुट बनी इसराइलन जो नबी हो उम्मत 70,000 गॾु हुयसि 70,000 माण्हू मूसा जे हुकुम सां पुठियां निकिता ते वादी में वियो जबलनि पहाड़नि में सहराउनि में रेगिस्ताननि में वियो त 70,000 माण्हू गॾु हुयसि चए पियो मौला
ही अब उम्मत ॾिनी थई तुंहिंजी महिरबानी पर मूंखे इहा उम्मत ॾे जेके हमद करण वारा वुज़ू करण वारा ज़िक्र करण वारा इहा उम्मत मूंखे ॾे तुंहिंजे शान खे ॾिसी नबी सुवाल थो करे मौला इहा उम्मत मूंखे ॾे रब फरमायोसि नबीहा मिनहा मूसा इन उम्मत जो नबी उन्हनि मंझां हूंदो ए मूसा इन्हनि उम्मत जो नबी मुंहिंजो मुहम्मद मुस्तफा करीम हूंदो हाणे अॻिते जेको जुमिलो थो अचे दिल हाज़िर कयो त मां पढ़ां हदीस जा अॻियां लफ़्ज़ ॿुधंदे करमपुर वारा हियां ठरी पवंदी काल जालनी मिन उम्मत ज़ालिक नबी हज़रत मूसा चयो मौला जे नबी जो शान एॾो उन जी उम्मत जो मान एॾो त मौला मूंखे उन नबीअ जो खणी उम्मती बणाए चुंब शान निगाह मूसा करद शुद्ध नज़ उम्मतश तमन्ना करद जॾहिं मदीने वारे जो शान हुजूर जे उम्मत जो मान मूसा कलीमुल्लाह ॿुधो त हथ खणी अर्ज़ पियो करे मौला मूंखे इन नबीअ जो उम्मती बणाए काल इस्तक़दमत वस्तखरू रब फरमायोसि मूसा तोखे अॻु पैदा करे चुको आहियां उहा उम्मत पोईंदी इहे न चई त तोखे नथो उम्मती कयां अजीब लफ़्ज़ आहे राज जा लफ़्ज़ तवज्जो आहे इस्तक़दमत तूं त अॻु में अची चुको आहीं वस्तखरू उहे अञा पोईंदा सुभान अल्लाह ईंदा पोयां हूंदा अॻियां दुनिया में पोईंदा जन्नत में पंहिंजे नबी सां गॾु सभिनी खां यो शान मिलियो थई शान मिलियो थई हुजूर जा गुलाम तोखे शान मिलियो आहे शुक्र कर रब जा हिकिड़ो त कमु कजो कंदो मोटी वञो न त पोइ सोणी तरह वुज़ू करे बरकातू नफ़िल शुक्राने जो पढ़ो बरकातू नफ़िल पढ़ी नियत या कजो नियत कयां थो बरकातू नमाज़ नफ़िल शुक्राने जो पोइ नमाज़ पढ़ी दुआ घुरिजो मौला तुंहिंजा शुक्र तुंहिंजा एहसान जो तोखे मिठे मुहम्मद करीम जो तो मूंखे वाट वेंदे अल्लाह ॻाल्हियूं थो करे वाट वेंदे रब कचहरियूं थो करे जे बावजूद बि मूसा कलीमुल्लाह तो चए मौला मूंखे इन महबूब जे उम्मत में शामिल कर हां पोइ इन नेमत ते रब जो शुक्र अदा कयो नबी असांखे मिलियो उन जे अचण ते ख़ुशी कर ख़ुश थी त तोखे रब अहिड़ो महबूब मिलायो सम्झो ॻाल्हि माण्हू पुछंदा त साईं चवनि था इहो मीलाद था मल्हायो ख़ुशी था मल्हायो कहिड़ो दलील आहे तूं चओ दलील इश्क जो आहे दलील इश्क जो आहे
दलील मोहब्बत जो हद यार मिलियो एड़ो जिंजे करे असांजे शान ते मूसा बि रिश्क तो करे मूसा बि इल्तिजा तो करे असां सां गॾु शामिल थियण जी वो कलमो जेको तू असां पढ़ियूं वेठा आहियूं न इन कलमे पढ़ण जी हज़रत मूसा अलैहिस्सलाम बि तमन्ना तो करे पियो एड़े नबी जी गुलामी मिली पो खुशी त थींदी फलक के नजारो ज़मीं की बारो सभी दे मनाओ हुजूर आ गए हुजूर आ गए हुजूर आ गए हुजूर आ गए इश्क वारा मूंसां गॾिजी पढ़ंदा ऐं जंहिंजे दिल में को आहे मन में मेर वो भरी चुप कयूं वेठो अनोखा निराला वो ज़ीशान आया वो सारे रसूलों का सुल्तान आया अरे कज कुलाहो अरे बादशाह अरे लाहो अरे बादशाह निगाहें झुकाओ हुजूर आ गए 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 वो हुआ चार सूरतों का बसेरा उजाला उजाला सवेरा सवेरा हलीमा को पहुंची सुभान अल्लाह खबर आमना की मेरे घर में आओ हुजूर आ गए उठो गम के मारो चलो बेसहारो खबर ये सुनाओ हुजूर आ गए हवाओं में जज्बात हैं मरहबा के फजाओं में नगमात सल्ले अला के दरूदों के गजरे सलामों के तोहफे गुलामों सजाओ हुजूर आ गए समा है सनाए हबीबे खुदा का ये मिलाद है सरवरे अंबिया का नबी के गदाओ सब एक दूसरे को गले से लगाओ हुजूर आ गए बोलो गदाओ सब एक दूसरे को गले से लगाओ हुजूर आ गए कहाँ मंजूरी कहाँ उनकी बातें करम ही करम है ये दिन और ये रातें जहाँ पर भी जाओ दिलों को जगाओ यही कहते जाओ हुजूर आ गए हुजूर आ हाय हाय महबूब अची विया दुख गम लही मुक़द्दर संवारजी विया
एड़ो नबी मिलियो एड़े नबी जी उम्मत में शामिल थियासी मूसा कलीमुल्लाह अर्ज़ तो करे मौला फजलनी नबीयतिल कल उम्मते इन उम्मत जो नबी मुखे बनाए रब फरमायो से उन्हन जो नबी उन्हन मांगो काल जलनी मिन उम्मत ज़ालिक नबी मौला मुखे इन नबी जी उम्मत मां बनाए इन उम्मत में शामिल कर रब फरमायो इस्तकदमता वस्तअखरू तू अग में अची चुके उए पोइ ईंदा या मूसा ओ मूसा या तो उम्मत पोइ अचण वारी आहे उहे भाग वारा हूंदा जन खे मोहम्मद मिठो मिलंदो पर हाणे तो जे दुआ घुरी आहे न त नबीअनि जी दुआ मां रद्द न कंदो आहियां नबीअनि जी इल्तिजा मां रब रद्द न कंदो आहियां हाणे जे तो दुआ घुरी आहे स अजमउ बैनक व बैनहू फी दारिल जलाल ए मूसा तोखे ऐं उन महबूब खे दारुल जलाल में मां गॾु कंदुसि हाणे दारुल जलाल जे जन्नत त आखिरत में आ जे मस्जिद अक्सा है त बैतुल मक़दस में मूसा जी मुराद पूरी थी मोहम्मद इमाम हुयो मूसा पुठियां नमाज पढ़ी रहियो मुलाकात करे रहियो हुयो चए मौला अज मुझी मुराद पूरी कई जो मदीने वाले जो भला उम्मती न कई तो दीदार तो थियो हाय 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 जे नबी जे दीदार जेला अल्लाह जा नबी सवा लख पैगंबर कब्रूं छडे मुस्तफा जे दीदार जेला अचे मस्जिद अक्सा में गॾु थिया छो त मोहम्मद जी ज़ात एड़ी ज़ात किथों किथों परे परे का खल्क खुदा जी हालांकि 12 जी रात हर मस्जिद में जलसा है हर सुन्नी अॼुकल्ह जलसे में जलसा हूंदा बाज हे केक खणी उतो आयो आहे ये मोहब्बत वठी आई आहे न इश्क वठी आयो आहे न ते तो माण्हू पंहिंजे पुटनि जा सालगिरह जा जमण जा विलादत जा केक कटे खुशी मल्हाईंदा आहिनि वात मिठा कराईंदा आहिनि छो न पंहिंजे नबी जे विलादत ते केक कटिया पर खाइनि फ़क़ीर सुभान अल्लाह इहा बि ख़ुशी आहे न इहा बि मदीने वारे साईं जी ख़ुशी आहे सोणो अहमद अरबी आयो आयो दिल्ली में जो जद दिलबर सुभान अल्लाह सुनो सैयद सफदर सरवर सुभान अल्लाह आयो दिल्ली में जो जद दिलबर सैयद सफदर सरवर थी खुशियों वियों हर जा मीलाद मुबारक थई थी खुशियों मीलाद मुबारक थई मीलाद मुबारक गम दर्द छजार बलाए खुश कर मुल्ला गम दर्द छजार बलाए खुशी ही जमायत आए जेका खुश थिया गम दर्द छजार बलाए खुशी ही जमायत आए अज मेरा जमीया उठा अज मेरा जमीया उठा मीलाद मुबारक थई मीलाद माखियूं मखण विरा
अञा मीलाद जो ज़िक्र त मां सुभाणे कंदुसि छा था चओ दरिया टुटी हुन पिण ते हलंदो इंशाअल्लाह परे पिण ते इंशाअल्लाह 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 सोनी पंजे मेहार सां मिलण जे लाइ दरिया जे परे पासे वेंदी न घड़े ते तो तुझे लाइ त कारूं सवारियूं बसूं गाड़ियूं घोड़ा नेतर उहे सची हुजे दरिया जे हिन भरब यार जो ज़िक्र परी भरब दरिया जे यार जो सुभाणे इंशाअल्लाह ताला मीलाद बयान कंदो इंशाअल्लाह दो न ॿुधण अल्लाह तव्हांखे ख़ुशि कंदो रब तव्हांखे रुखियो ॾींहुं न ॾेखारींदो सदाई सरहा हूंदो सदाई शाद ई आबाद हूंदो महबूब जे शल रहमत वारे साये में हूंदो शल सोहणे हबीब जी कचहरी में हूंदो अल्लाह करीम मुंहिंजो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए रब मदीने वारे साईं जे ग़ुलामनि में जीअं शामिल कयो आहे तीअं ग़ुलामी ॾियण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए वमा अलैना اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وعلى آله وصحبه أجمعين آمين اللهم يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह बीमारनि खे शिफ़ा नसीब कर दर्दमंदनि जा दर्द दूर कर साइलनि जा सुवाल पूरा कर मुश्किल ज़दनि मुश्किलातूं आसान उहे कम करा जिन में तूं राज़ी तुंहिंजो हबीब राज़ी हुजे إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين